सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 9 सबक ॿियो लीकी मसावातुनि जा क़िस्म टाइप्स ऑफ लीनियर इक्वेशंस इन वन वेरिएबल। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। असां हिन सबक में लीनियर इक्वेशंस इन वन वेरिएबल जा क़िस्म ॾिसंदासीं ऐं ॾिसंदासीं त उन्हनि इक्वेशंस खे असां कीअं छॾाए सघूं था, यानी कीअं उन्हनि जो हल कढी सघूं था या एक्स जी वैल्यू मालूम करे सघूं था। बारो असां ॾिसी चुका आहियूं त लीकी मसावात यानी लीनियर इक्वेशन इन वन वेरिएबल जो सादो फॉर्म या स्टैंडर्ड फॉर्म या मयारी शिकिल जेका आहे उहा आहे हिकिड़ो कोफिशेंट, उन खां पोइ हिकिड़ो वेरिएबल हिक सघ में, उन खां पोइ हिकिड़ो कांस्टेंट टर्म ऐं बराबरि ॿिए पासे कांस्टेंट टर्म। इन खे असां स्टैंडर्ड फॉर्म या मयारी शिकिल चवंदा आहियूं। जेके लीनियर इक्वेशंस इन वन वेरिएबल असांखे मिलनि थियूं किताबनि जे सवालनि में हल करण लाइ, या असां जेके पाण पंहिंजे रोज़मर्रा जे ज़िंदगीअ जे मसइलनि खे हल करण लाइ ठाहियूं था, उहे स्टैंडर्ड फॉर्म में कोन हूंदियूं आहिनि, उहे मुख़्तलिफ़ फॉर्म्स में हूंदियूं आहिनि। जीअं हिकिड़ो थियो सिंपल फॉर्म, जंहिंखे असां सादो फॉर्म चई सघूं था, सादी सूरत या सादी शिकिल। उन खां पोइ ब्रैकेट्स वारियूं थी सघनि थियूं, यानी अहिड़ियूं इक्वेशंस जिन में वेरिएबल या ॿिया टर्म्स ब्रैकेट्स में हुजनि। उन खां पोइ फ्रैक्शंस वारियूं थी सघनि थियूं, यानी टर्म्स जंहिंमें अणपूर वारा हुजनि, पोइ भली उनमें वेरिएबल इन्वॉल्व हुजे या न हुजे, पर फ्रैक्शंस वारा टर्म्स हुजनि। उन खां पोइ विथ वेरिएबल इन डिनोमिनेटर अहिड़ियूं थी सघनि थियूं जंहिंमें असांजो वेरिएबल छेद में हुजे, उनस में न हुजे। ऐं अहिड़ियूं बि थी सघनि थियूं जंहिंमें वेरिएबल असांजो ॿिन्ही न्यूमिनेटर ऐं डिनोमिनेटर में हुजे। अचो उन्हनि जा कुझु मिसाल ॾिसूं। सिंपल फॉर्म जो मिसाल असां स्टैंडर्ड फॉर्म ॾेई सघूं था, उहा आहे ए एक्स प्लस बी प्लस इज़ इक्वल टू सी एक्स प्लस डी। तव्हां हिते नोट कंदो त हिन में एक्स वारो टर्म ॿिन्ही पासे आहे, जंहिं स्टैंडर्ड फॉर्म में सिर्फ़ु हिकिड़े पासे हो। उन खां पोइ ब्रैकेट्स वारो जेको आहे उहो ए इंटू ब्रैकेट एक्स प्लस बी इज़ इक्वल टू सी इंटू ब्रैकेट एक्स प्लस डी, इन टाइप जो थी सघे थो। हिन में तव्हां ॾिसी सघो था ॿिन्ही पासे ब्रैकेट्स आहिनि। विथ फ्रैक्शन जेको आहे हिकिड़ो फॉर्म हुनजो हीअं थी सघे थो, ए इंटू ब्रैकेट एक्स प्लस बी अपॉन सी इज़ इक्वल टू डी इंटू ब्रैकेट एक्स प्लस सी अपॉन एफ। या थी सघे थो हिन पासे सिर्फ़ु हिन पढ़ो जहिड़ो एक्सप्रेशन हुजे, हिन पासे जेको आहे उहो फ्रैक्शन हुजे, इहो बि थी सघे थो। उन खां अलावा जेके डिनोमिनेटर वारियूं आहिनि, विथ डिनोमिनेटर उन में ए अपॉन एक्स प्लस बी इज़ इक्वल टू सी, इहो हुनजो हिकिड़ो फॉर्म आहे। हिकिड़ो ॿियो फॉर्म या हिकिड़ो ॿी सूरत जेका थिए थी, उन में ए एक्स प्लस बी अपॉन सी एक्स प्लस डी इज़ इक्वल टू एम अपॉन एन, या सिर्फ़ु हिते एम हुजे या सिर्फ़ु एन हुजे या पी या क्यू, कुझु बि थी सघे थो, पर इहो बि हिकिड़ो फॉर्म आहे लीनियर इक्वेशन जो। सो असां 5 फॉर्म्स पढ़िया। सिंपल फॉर्म विथ ब्रैकेट्स, विथ फ्रैक्शंस, विथ वेरिएबल इन डिनोमिनेटर, विथ वेरिएबल इन बोथ न्यूमिनेटर एंड डिनोमिनेटर। हाणे सवाल इहो थो थिए त हीअ त काफ़ी कॉम्प्लिकेटेड बि थियूं लॻनि, सो उन्हनि खे असां हल कीअं कंदासीं, उनखे सॉल्व करण जो तरीक़ो छा आहे। सॉल्व करण जो तरीक़ो हुनजो हिकिड़ो ई आहे त उन्हनि खे पहिरीं ट्रांसफॉर्म कयो स्टैंडर्ड फॉर्म में। ए एक्स प्लस बी इज़ इक्वल टू सी वारे फॉर्म में उनखे ट्रांसफॉर्म कयो, यानी उन्हनि खे बदिलायो मयारी शिकिल में। ऐं उन खां पोइ छा कयो, आइसोलेट वेरिएबल ऑन लेफ्ट हैंड साइड, वेरिएबल खे लेफ्ट हैंड साइड ते आइसोलेट कयो, पोइ भली चाहे बैलेंसिंग सां कयो या ट्रांसपोजिशन सां कयो, जंहिं तरीक़े सां कयो, पर असांखे आइसोलेट करणो पवंदो लेफ्ट हैंड साइड ते वेरिएबल खे। ऐं उन खां पोइ असां एक्स खे सॉल्व करे सघूं था, कढी सघूं था त एक्स केतिरी हूंदी। ॾाढो अॻियनि सबक़नि में असां हिकु हिकु करे हिननि सभिनी क़िस्मनि जे या हिननि सभिनी शिकिलियुनि जे लीनियर इक्वेशंस खे सॉल्व करण जा तरीक़ा सिखंदासीं। उन लाइ असां छा सिखंदासीं, असां इहो सिखंदासीं त उनखे स्टैंडर्ड फॉर्म में कीअं ट्रांसफॉर्म कजे, यानी उनखे एक्स प्लस बी इज़ इक्वल टू सी वारे फॉर्म में कीअं आणिजे, उनजा गुर तरीक़ा ऐं अटकलूं सिखंदासीं। अचो त असां सभिनी खां पहिरीं हाणे ॾिसूं त असां उन्हनि इक्वेशंस खे जेके असांखे मिलियल हूंदियूं उन्हनि खे सुञाणंदासीं कीअं। सो हीअ फॉर्म तव्हां ज़हन में रखो ऐं मां तव्हांखे कुझु मिसाल हाणे ईंदुसि जीअं असां हिननि खे सुञाणे सघूं त इहो कहिड़ो फॉर्म आहे। हीअ सादी शिकिल या सिंपल फॉर्म असां वठो, उनजो स्टैंडर्ड जेको हो उहो ए एक्स प्लस बी इज़ इक्वल टू सी एक्स प्लस डी, इहो नमूनो हो हिन जो सादी शिकिल वारनि जो। सो इन नमूने खे जेकॾहिं असां ॾिसूं त उन जहिड़ियूं इक्वेशंस जेके असांखे मिली सघनि थियूं किताबनि में, सवालनि में, इम्तिहाननि में,
टेस्टुनि में उहे हिकिड़ी थी सघे थी x + 5 = 9। हिन में जेकॾहिं मां 5 हटाए छॾियां तॾहिं जेको आहे उहो साॻी फॉर्म में हूंदी, पर डायरेक्ट जवाबु थींदो। ॿियो थींदो 12 - x = 7, इहो बि सादी शिकिल आहे। उन खां पोइ 4x = 5/2 + 4.5, इहा बि सादी शिकिल आहे। उन खां पोइ जेकॾहिं ॾिसां 9 + 5x = 3x + 13, हिन में तव्हां ॾिसो त x ॿिन्ही पासे आहे, तॾहिं बि इहो सादी शिकिल आहे। यानी सादी शिकिल वारी जेका इक्वेशन हूंदी उन में x हिकिड़े पासे बि थी सघे थो, ॿिन्ही पासे बि थी सघे थो, ऐं रुगो राइट साइड ते बि थी सघे थो। ऐं कोएफिशिएंट्स या कांस्टेंट जेके आहिनि उहे सॼा बि थी सघनि था, अणपूरा बि थी सघनि था। जेके ॾिंगियुनि वारियूं इक्वेशन्स हूंदियूं उन में तव्हांखे ॾिंगियूं नज़र ईंदियूं। ज़रूरी न आहे त उहे ॿिन्ही पासे हुजनि, उहे हिकिड़े पासे बि थी सघनि थियूं। इहो बि थी सघे थो त हिकिड़े पासे 3-4 ॾिंगियूं हुजनि ऐं ॿिए पासे न हुजे, ऐं इहो बि थी सघे थो त ॿिन्ही पासे हिकु या हिक खां वधीक ॾिंगियूं हुजनि। पर जॾहिं ॾिंगी नज़र अचे तव्हां सम्झी वञो त उहा ब्रैकेट वारो फॉर्म आहे इक्वेशन्स जो। मिसाल हिकिड़ो इहा आहे 5 + 3 × x - 1 = 5x - 6। ॾिसी सघो था त हिन में सिर्फ़ु लेफ्ट साइड ते ब्रैकेट आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था हिन में फॉर्म में 2 ब्रैकेट लेफ्ट साइड ते आहिनि ऐं हिकिड़ी ब्रैकेट राइट साइड ते आहे। हिकिड़ो ॿियो मिसाल जेको आहे उहो थी सघे थो त हिन में लेफ्ट साइड ते ब्रैकेट आहे ऐं राइट साइड ते ब्रैकेट कोन्हे, पर सभिनी खां स्टार्ट जेको थिए थो उहो ब्रैकेट वारे टर्म सां स्टार्ट थी थिए। जेके अणपूरनि वारियूं इक्वेशन्स आहिनि उन में तव्हां ॾिसी सघो था त ॿिन्ही पासे या हिकिड़े पासे अणपूर हूंदा। मिसाल तौरु 5 + x/3 = 7, इहा हिकु अणपूर वारी आहे। या हीअ हिकिड़ी अणपूर वारी आहे। तव्हां ॾिसी सघो था त हिन में त रुगो जेको अणपूर हो उन में सिर्फ़ु वेरिएबल इन्वॉल्व हो, पर हिन में वेरिएबल सां गॾु हिकिड़ो ॿियो टर्म कांस्टेंट टर्म बि इन्वॉल्व आहे अणपूर में। हिन में बि हिकिड़ो कांस्टेंट टर्म ऐं वेरिएबल वारो टर्म अणपूर में इन्वॉल्व आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था त जेको टर्म अणपूर में इन्वॉल्व आहे उन में उंस बि आहे ऐं छेद बि आहे। हिन में रुगो छेद आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था त हिन में जेके इन्वॉल्व आहिनि टर्म्स उन में उंस में 2 टर्म्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ो एक्स वारो वेरिएबल वारो आहे ऐं हिकिड़ो कांस्टेंट आहे, ऐं राइट साइड ते बि उन तरीक़े सां आहे। सो हिननि सभिनी में तव्हांखे साफ़ नज़र ईंदो त अणपूर आहे, उन्हनि खे असां सम्झींदासीं त इहे अणपूर वारियूं आहिनि। लीनियर इक्वेशंस विथ वेरिएबल इन डिनोमिनेटर, यानी छेद वारे बदिलजंदड़ सां लीकी मसावातूं हिन शेप में हूंदियूं आहिनि। हिकिड़ो मिसाल 8/x = 2 बि थी सघे थो, जंहिंमें असां वटि ही टर्म कोन्हे, ज़रूरी न आहे त इहो टर्म हुजे, उहो न बि थी सघे थो। 7/3x + 4 = 6 हिकिड़ो ॿियो मिसाल आहे। 3/x + 1 = 6/5x - 1, इहो हिकिड़ो टियों मिसाल आहे। तव्हां हिन में ॾिसी सघो था त हिन मिसाल में x खे कोएफिशिएंट कोई कोन हो, हिन में x खे कोएफिशिएंट आहे, ऐं हिन में x जेको आहे उहो हिकिड़े ॿिए टर्म सां कांस्टेंट टर्म सां ॿधियल बि आहे, यानी ही फ्री कोन्हे। सो इहे 3 क़िस्म जेके आहिनि उहे छेद वारनि मसावातुनि जा क़िस्म आहिनि। लीनियर इक्वेशंस विथ वेरिएबल इन बोथ न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर, यानी उनस ऐं छेद ॿिन्ही में बदिलजंदड़ हुजे, उन जो जनरल फॉर्म ही आहे। हिकिड़ो मिसाल तव्हां ॾिसी सघो था, हिन में उनस ऐं छेद ॿिन्ही में वेरिएबल वारो टर्म्स आहिनि। हिन में बि वेरिएबल वारा टर्म्स आहिनि उनस में ऐं छेद में, ऐं हिन में बि वेरिएबल वारा टर्म्स या रक़मूं आहिनि उनस में ऐं छेद में। इहे हिन जी मिसाल आहिनि। सो अहिड़ी तरह हाणे असां मिसाल ॾिसी वरिता, ऐं असां हाणे सम्झी सघूं था त कहिड़े क़िस्म जी इक्वेशन कीअं ॾिसण में ईंदी आहे, यानी असां इक्वेशन खे ॾिसी सम्झींदासीं त इहा कहिड़े क़िस्म जी आहे। ॿारो, इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।